वाल्मीकि कबीले जे मियां गुरु पीर मलंग शाह जो 40 सालियानो मेलो 3 ॾींहनि जो भंडार तकरीब शहदादकोट में मुनक़द कयो वियो। मेले ऐं भंडार जे सालियाने तकरीबन में वाल्मीकि कबीले सां तालुक़ रखंदड़ सॼे मुल्क जे चइनी सूबनि ऐं कुंडकोट समा अक़ीदतमंदनि औरतनि मर्दनि हर उमिरि जे माण्हुनि जे वॾे अंग में शिरकत। सिविक जुनून जे माण्हुनि वाल्मीकि झंडो झुलाए मज़हबी ऐं अक़ीदे मूजिबि रस्मनि जी शुरूआत कई। पीर मलंग शाह जी ते पंहिंजे रूहानी ऐं मज़हबी अक़ीदे जो इज़हार कयो वियो। मेले जे पछाड़ी ते वाल्मीकि अक़ीदतमंदनि वतन अज़ीज़ पाकिस्तान जे लाइ ख़ासि दुआऊं घुरियूं। मेले जा मुंतज़िमीन सॼे मुल्क में गुरु झंडे शाह मलंग शाह ऐं साईं मोजी शाह सिविक जिन हूंदा आहिनि। जॾहिं त मुखी पाजी राम शहदादकोट, अर्जन ऐं लाल दास हैदराबाद, महाराजा अर्जन कराची, साजन राम जैकमाबाद, जी राज गयाचंद रतेदरो, मुखी तेलू राम लाणकाणो ऐं झटपट जी नाज़म मेलो मुनक़द कराइण में सहकारी आहिनि।